हैदराबाद में सानियो कारसाब के शहीदन की याद में डिस्ट्रिक्ट काउंसिल ऑफिस के ॿाहिरां जलसो मुनक़िद कयो वियो। जलसे में शरीक मौला बख्श चांडियो, अगुणो एमएनए तारिक शाह जामोट, आजिज़ धामरा समेत कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त जलसे में वॾी स्क्रीन पिण लगाई वई ऐं जॾहिं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी तकरीर ॿुधण लाइ कारकुननि जो वॾो अंग मौजूद हो। इन मौक़े ते मौजूद अॻवाणनि तकरीर खे ख़िताब कंदे चयो त असांजे जियालनि जूं ॾिनल क़ुर्बानीनि खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। हुन चयो त शहीद हमेशह ज़िंदा हूंदा आहिनि। हुननि चयो त अॼु ही मजमूओ गॾु थी इहो सबूत ॾेई रहियो आहे त ही जियाला कंहिंखां बि डिॼण वारा नाहिनि। जॾहिं त कारसाब वारे साने में शहीद थी वियलनि जे ईसाले सवाब जे लाइ दुआ पिण घुरी वई। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।